अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़। सुरो कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया कंडियारो मां रिपोर्ट जमील अहमद सरगानी जी। कंडियारो लॻ यूसी शेखानी जे चेयरमैन नदीम अहमद आंगरो, वाइस चेयरमैन अब्दुल हमीद असबाणी ऐं यूसी काउंसलर ख़ालिद भौर ऐं अब्दुल रज़ाक गोपान ख़िलाफ़ ॻोठाणनि जमील अहमद मल्ला, सदरुद्दीन भौर, सलीम भौर, रमज़ान भौर, अब्दुल रज़ाक मल्ला जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त यूसी चेयरमैन नदीम अहमद आंगरो यूसी बजट जा 74 लख कढी खाई वियो, पर असां अवामी माण्हुनि ते रुपयो बि ख़र्च न कयो वियो आहे। असांजे ॻोठ भौर खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। असांजे ॻोठ जी जामा मस्जिद ॾे वेंदड़ मेन गटी जो अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम नाकार थी चुको आहे, जंहिं सबबि अचण वञण में नमाज़िन खे वॾी तकलीफ़ थी रही आहे, पर खेसि को बि दाम ॿुधण वारो कोन्हे। हिननि आला इख्तियारिन ऐं घरू वज़ीर ज़ियाउल हसन लिंजार खे अपील कंदे चयो त यूसी चेयरमैन नदीम आंगरो ख़िलाफ़